अस्सलाम वालेकुम सर। तो के शर्म न थो अचे हिक ही क्लास में टे दफा फेल तो थे सर मां तो चवां त हिक क्लास में 5 दफा फेल थिया। जेको बादशाह 5 साल बादशाह रहियो आ वो सुठो बादशाह सॾिबो आ। बस कर बेअकुला बादशाह माना बेवकूफ ॿियनि जे सलाहन ते हलण वारो बुढ़ जो गुॾो। हाणे मां जीअं चवां उन जो कुझु चवंदो वञ। जी सर। चओ राति चओ ॾींहुं निकिरी वञो था। न वेंदुसि ॿाहिरि। तूं अंदर कीअं आहीं? मां ॿाहिरि कीअं वञां? मां थो चवां तूं अंदर कीअं आहीं? मां थो चवां त मां ॿाहिरि कीअं वञां? वॾो को नादान आ, वॾो को चरियो आ। नादान आ तूं, चरियो आ तूं। ओ रहमान काथे फाथुसि? ए शैतान सुठो फाथो आ। आगे वीडियो देखने के लिए हमारा YouTube चैनल मुसव्वर आर्ट को सब्सक्राइब, लाइक और शेयर करो। मेहरबानी।